अस्सलाम वालेकुम दोस्तों, फ़कीर सिकंदर अली तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। हिन महिल दोस्तों आऊं ॻाल्हायां दुकानदार ते। दोस्तों दुकानदार अॼुकल्ह जा अहिड़ा थी पिया आहिनि जेको चवनि था त कहिड़े बि लेवल सां कीअं बि करे माण्हुनि खां सवा जो पैसो वसूल कयूं। पछाड़ी रेट जे ॻाल्हाइण हूंदे बि जेकॾहिं बिल ठाहींदा त उन में रेट वधीक हणी था छॾनि, पर जेकॾहिं तूं संभाले वरी उन के बिल के चेक करे पैसा कटराइन तवा हेतिरा पैसा छो लिखी हे कट, वरी तव्हांखे जेकॾहिं 500 नोट ॾिनो 1000 जो नोट ॾिनो त उन मां कटे तब तुंहिंजे लेखे मिसाल ॻाल्हि 300 जो मूं सामान वरितो त हाणे तूं सम्झंदे मूंखे 700 वापसि ॾिनई। उन में हासकार खुलियनि खे करे सवायो करे उन्हनि में वरी 50-60 ॿियो बि खुटाए छॾींदा। तूं के माण्हू अहिड़ा आहिनि जेके उहे पैसनि खे ॻणींदा ई न आहिनि। ॼण हो चवंदो 300 कटी बाक़ी 700 मूंखे वापसि ॾिनई, खीसे में विझूं हलियो ईंदो। हाँ दोस्तों जेकॾहिं हुन 20 रुपया घटि ॾिना, हाणे इन खे 20 रुपए के घटि करण खे सम्झंदे बि केॾी महिल संभालींदो त चवंदो 20 रुपए लाइ केरु थो वञे शहर ॾे, वरी न सी साॻे दुकानदार लाइ बसि इहे जा हेॾे होॾे थी विया हूंदा या इहे घटि ॾिने। वरी ॿिए दफ़े तव्हां वेंदो उन सां दुकानदार सां ॻाल्हि कंदो त कल्ह तव्हां असांखे जेको पैसा 300 जो मूं तव्हां खां सौदो खयो आहे उन में तव्हां 20 रुपया घटि करे ॾिना आहिनि। हो चवंदो न मूं तव्हांखे 20 रुपया घटि करे न ॾिना आहिनि। मां वेतर बि तव्हांखे पूरो करार ॾींदो ऐं पाण सचो ॼणो साबित थियण जी कोशिशि कंदो। दोस्तों इहे ईमानदार वापारी कोन चइबा, ईमानदार दुकानदार कोन चवंदा। अॼुकल्ह जेके बि दुकानदार आहिनि घणे क़दुरु दुकानदार इहा कोशिशि कनि था त असां हिननि खे रेट में जेकॾहिं रिआयत वठनि त असां बिल में हिन खां सवाइ वसूल करे वञूं। हिकिड़ो दुकानदार अहिड़ो आहे जेको बिल बि ठाहे न ॾींदो आहे कि उहो सिर्फ़ु ॿुधाईंदो खंडु किलो, सयूं किलो, दाल किलो, मांस गिह 2.5 किलो, अहिड़े लेवल सां करे कैलकुलेटर में हिसाब करे चवंदे बा 1200 रुपया थिया। हाणे तूं 1200 रुपया ॾींदे, तोखे कहिड़ी ख़बर त हुन रेट कहिड़ा लॻाया। के दुकानदार वरी अहिड़ा आहिनि तोखे ख़बर ई न पवंदी त रेट कहिड़ा लॻी विया, यानी तोखे ॿुधाईंदा, तूं पुछंदे रेट में पंहिंजे पर में ॼण चो त रिआयत वरितई, पर हू उन में कैलकुलेटर ते रेट वरी ॿिया लॻाए छॾींदा, तव्हां खां पैसा वसूल करे वेंदा। तूं उहो माण्हू ईअं सम्झंदो त मिसाल ॻाल्हि दाल मूंखे माना 100 माना पा जेको ॾिनई या किलो ॾिनई उहो मूं जेको पुछा कयो उन रेट ते मूंखे ॾिनो हूंदई, मगर ईअं न आहे, हू रेट मुख़्तलिफ़ लॻाइनि था। तंहिं करे दोस्तों तव्हां होशियारी वठो, रेट पंहिंजा जाचे, वरी उन्हनि खां बिल बि चेक कयो, बिलनि खे बि चेक कंदा कयो, छो त उहो बि ख़र्चु अलाह जे राह में कयो। जेकॾहिं रुपयो 10, 15, 100 जो फ़र्क़ु रहे उहो 100 बि पंहिंजे बचनि ते बि ख़र्चु कयो या अलाह जे राह ते ख़र्चु कयो। हू माण्हू पाण खे चालाक सम्झंदा आहिनि। जेके वापारी आहिनि उहो माना जेकॾहिं वापारी जेके बि आहिनि उहे पाण खे घणो करे चालाक सम्झंदा आहिनि त हे अबोज माण्हू आहिनि जेके न संभाले सघंदा आहिनि पैसा, असां हिननि खां इज़ाफ़ी पैसा वसूल करे था वञूं। जेकॾहिं हू चालाकी करे रेट असां खां मालूम करे थो त वरी उन मालूम करण खां पोइ बि असां उन में जोल जक में जोल उन में जोल में असां हिननि खां सवाइ पैसा वठी था वञूं, बिल लिखण में सवाइ पैसा वसूल था कयूं। तंहिं करे दोस्तों पंहिंजो जॾहिं बि का शइ ख़रीद करणु वञो त होशियारी वठो, पाण खे माना बचायो। इन्हनि जेके दुकानदार ख़ासि करे इन कोशिशि में हूंदा आहिनि सॼो ॾींहुं त को रेट खां वधीक वसूल कयूं। उन्हनि खे ख़ुदा जो ख़ौफ़ कोन्हे। अॻे ईअं न हूंदो, जेको रेट हूंदो नंढड़ो ॿार ईंदो उन खे बि साॻियो रेट ॾिनो वेंदो, वॾे माण्हू खे बि साॻियो रेट ॾिनो वेंदो। हिन महिल ईअं न आहे, हिन महिल ईअं इहा सोच आहे त नंढो ॿार आयो आहे हिन खां सवाइ वसूल कयां, जेकॾहिं वॾो माण्हू आयो आहे त हिन खां बि अञा कोशिशि कयां त हिन खां वधीक चालाकी हासिल करे हिन खां पैसा सवाइ कढां। रेट हासकार मथे ॿुधाईंदो। के माण्हू रेट ई न पुछंदा आहिनि, उन्हनि खे अनमयो किन खे पैसो हूंदो आहे, रेट ई न पुछंदा आहिनि। जो फलाणो तोड़, फलाणो किलो तोड़, फलाणो 2 किलो तोड़, ही हेतिरो तोड़, हे हेतिरो तोड़ियो, घणो थियो, हेतिरा थिया, उन में पैसा ॾियो हलिया था वञनि। अहिड़ो हिन महिल हवा लॻी आहे, अहिड़ो जेको नओं नसुल आहे उन में शऊर ई कोन्हे। शऊर हूंदे बेशऊर आहिनि, बाक़ी सिर्फ़ु मोबाइल जी वीचारनि खे ख़बर आहे, नेट हलाइण जी ख़बर आहे, ऐं माना इन जी पंहिंजो माना कंप्यूटर जी ख़बर आहे। हो पंहिंजे पर में चवनि था असां चालाक आहियूं, असां होशियार आहियूं, पढ़ियल लिखियल आहियूं, असां में तइलीम घणी आहे। पर मां इहो थो चवां त इहा बि तइलीम न चइबी जंहिंमें ॿियो माण्हू हुनखे माना धके वञे। इहा तइलीम कहिड़ी चइबी जेको ॿियो सवाइ हुन खां इज़ाफ़ी पैसा वठी वञे। इहा तइलीम कहिड़ी चइबी जेको माना तइलीम इहा चइबी जेको पंहिंजे उन में ॾाहप हुजे, उन में तइलीम जो मयार हुजे, जीअं पंहिंजो बचा करे सघे,
पंहिंजे पैसे जो बचाव करे सघे, पंहिंजे माना उन पैसे खे वधाए बि सघे, सुठे लेवल सां इस्तेमालु बि करे सघे। पर जेकॾहिं हिकु 100 जॻह ते 150 किथे भरे अचे त इहो तइलीम त न चइबो, इहो त इन खां वधीक माथो चालो हारी पेरनि उघारो बहितर आहे जेको जांच पड़ताल करे पंहिंजो हिकु 100 पोइ ख़र्च कंदो आहे। महिरबानी। अस्सलाम वालेकुम।